नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन तव्हांखे पसंदि ईंदी सो ही आहे त अॼु सूरत दुखान जी फ़ज़ाइलनि जे मुतालिक़, सूरत दुखान जी फ़ज़ीलत में नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा टे फ़रमान मुबारक अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। यकीनन सूरत दुखान जो काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि, बरकतूं आहिनि, लेकिन मुख़्तसिर अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा टे फ़रमान मुबारक सूरत दुखान जी फ़ज़ीलत जे बारे में अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स कंहिं राति में सूरत दुखान पढ़ंदो त सुबुह थियण ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा। ऐं ॿियो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक आहे त जेको जुमे जी राति सूरत दुखान पढ़ंदो त उन जी मग़फ़िरत कई वेंदी। ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो टियों फ़रमान मुबारक सूरत दुखान जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ सो ही आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स जुमे जी राति या जुमे जी ॾींहुं सूरत दुखान पढ़ंदो त अल्लाह पाक उन जे लाइ हिकु घरु ठाहींदो। त प्यारा दोस्तों, सूरत दुखान जी फ़ज़ीलत जे बारे में नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा इहे टे फ़रमान मुबारक मूं अवांजी खिदमत में अर्ज़ कया। इहो ई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसी ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।